बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। असांजी फितरत रही आहे त इंसानु कॾहिं बि साॻी कैफ़ियत में न आहे रहंदो। मुंहिंजूं कैफ़ियतूं चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि, हालतूं चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि, वाक़िया तब्दील थींदा रहंदा आहिनि, ॾींहं गुज़रंदा हलंदा आहिनि, हफ़्ता थींदा आहिनि, महीना, साल, सदियूं गुज़रंदियूं वेंदियूं आहिनि। पर नेचुरली तौर ते इंसान जी फितरत रही आहे त हू हमेशह माज़ीअ ॾे टुॿी ॾींदो रहंदो आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं बि इंसान खे 5-10 मिंटनि जे लाइ अकेलो छॾे ॾियो या तव्हां उन सां गुफ़्तगू कयो पिया त हर 10 मिंटनि जे दौरान हिकु माण्हू 2-3 चकर पंहिंजे माज़ीअ ॾे वापसि ज़रूरु वेंदो आहे। ऐं माज़ीअ ॾे जॾहिं हू वापसि वेंदो आहे त ख़ासि तौर ते उहे ॻाल्हियूं जेके पछताव वारियूं हूंदियूं आहिनि या परेशान कंदड़ हूंदियूं आहिनि, उहे घणो परेशान माण्हूअ खे कंदियूं आहिनि। कोशिशि कयो त माज़ीअ जे तरफ़ न वञो। माज़ी हिकिड़ो लेसन हुयो, हिकिड़ो सबक़ु हुयो जेको तव्हां असांखे मिलियो ऐं उन सबक़ खां पोइ असांखे अॻिते वधिणो आहे। घणा माण्हू अहिड़ा आहिनि जो तव्हां उन्हनि सां वेहंदव त माज़ीअ जा दास्तान खोले ऐं ॻोढ़नि जो समंदर शुरू खणी कंदा। मूंसां त फलाणे ज़ुल्म करे छॾियो, मूंसां त फलाणे ज़्यादती करे छॾी, असली मूंखे गभा गभा करे छॾियईं, टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं, मुंहिंजो वजूद ई डावाडोल करे छॾियईं। अचे जो रोअणु पवंदा त माण्हू जेको अॻियां ॿुधण वारो हूंदो आहे उहे बेज़ार थी पवंदो आहे। अहिड़े क़िस्म जूं ख़ासि तौर ते औरतूं या मर्द कॾहिं बि माण्हूअ खे पसंदि न आहिनि ईंदा जेको रोइणो हूंदो आहे या ॻाल्हि ॻाल्हि ते हर हर परेशान थी वञे ऐं वाइड़ो थी वञे। तव्हां जॾहिं पंहिंजी परेशानी कंहिं माण्हूअ खे ॿुधाईंदा आहियो त हू तव्हांजी परेशानी उन कंडीशन में ॿुधंदो आहे त या जेकॾहिं हू तव्हांजे इख़्तिलाफ़ में हूंदो त तव्हांखे परेशान ॾिसी ख़ुशि थींदो, जेकॾहिं हू तव्हांजो दोस्त हूंदो त तव्हां सां गॾु परेशान त थींदो, उनजो हल बि कढंदो, पर दोस्त जेको परेशान थींदो उहो वधीक तव्हां खां हूंदो। तंहिंजे करे जेका परेशानी आहे उहा एनर्जी सूरत में हिकु जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल न कयो। पंहिंजो पाण खे सम्झो। पाण खे सम्झण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त पाण खां सुवालु पुछो त मां करे छा थो सघां, मुंहिंजे वस में छा आहे, मुंहिंजो लाड़ो काॾे आहे, मूंखे कहिड़ी शइ अचे थी या कहिड़ी शइ मुंहिंजे लाइ बहितरीनु आहे जेका मूंखे करणु घुरिजे। जीअं तव्हां अहिड़े क़िस्म जा सुवाल हिक ॿिए खां पुछंदा आहियो, सम्झंदा आहियो या ॼाणंदा आहियो त पोइ तव्हां सम्झी वेंदा आहियो। कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो आहे त जॾहिं माण्हू क्लास में वेठो हूंदो आहे त को दोस्त खेचल कंदो आहे, को शागिर्द या को माण्हू, त उनजे भर वारो दोस्त हुनखे ठूठ हणंदो आहे, इशारो कंदो आहे बसि कर, अॻियो ॾिसी न वठे। त हीउ वक़्तु बि ईअं ई आहे, जॾहिं तव्हां का बि कोताही या ग़लती कंदा आहियो त हू तव्हांखे को न को इशारो, को न को हिंट ज़रूरु ॾींदो आहे, पर जेके सम्झण वारा माण्हू हूंदा आहिनि उहे मुड़ी वेंदा आहिनि ऐं जेके नासम्झ हूंदा आहिनि उहे उन जी ग़लतीअ जे वाकिरे में हलंदा हलंदा आहिनि। जीअं न चंडु चिमकंदो आहे पियो, पंहिंजी शख़्सियत में अहिड़ी पुरअसर हुजणु घुरिजे माण्हूअ जी जो जंहिं जॻह ते वञे त उहो माण्हू उनजी पोइलगी करणु शुरू करे ॾियनि, हुनखे सम्झनि, हुन सां पंहिंजाइप ॾेखारनि, हुन सां प्यारु कनि, हुन सां इख़लाक़ सां ॻाल्हाइनि। हुन में अहिड़ो असरु हुजे। पुरअसर माण्हू तॾहिं थींदो आहे जॾहिं सचो हूंदो आहे। हिन दुनिया में सभ खां ख़ूबसूरत शइ जेका आहे उहा सचाई आहे। जेको वधीक सचो आहे पंहिंजो पाण सां, उहो ई ॿियनि सां सचो थी सघे थो। तव्हां ॾिठो आहे घणनि माण्हुनि खे त पंहिंजी सेल्फ रेस्पेक्ट हूंदी ई कान्हे का। जेकॾहिं किरण ते ईंदा आहिनि त पेरनि ते पइजी वेंदा, जेकॾहिं उनखे हथु कढिबो आहे त वरी मथे उभामजी वेंदा आहिनि ऐं उभा थी वेंदा आहिनि। उनजी पंहिंजी का शख़्सी कशिश न हूंदी आहे। जेको माण्हू बिना कंहिं शख़्सी कशिश जे या अट्रैक्शन जे हले थो पियो, उनजी ज़िंदगी हमेशह बेमाना ऐं बेमक़सद गुज़रंदी आहे। तव्हां अहिड़ा माण्हू घटि ॾिठा हूंदा जेके कंहिं बि धंधे या कारोबार में हुजनि या प्रोफेशन में या जॉब में, त उहे पाण खे वेही सेल्फ इवाल्यूएशन कनि, यानी कहिड़ियूं शयूं पुठिते हली रहियूं आहिनि उन्हनि खे अॻिते आणिजे ऐं कहिड़ियूं शयूं सही नमूने सां हली रहियूं आहिनि उन्हनि खे अञा बि वधीक बहितरु कजे। सेल्फ मोटिवेशन लाज़मी आहे। तव्हां असां हमेशह ॾिसो कंहिं न कंहिं खां पुछंदा वठंदा आहियूं
कंहिं न कंहिं खां ॼाणंदा वरितंदा आहियूं, या अक्सर माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके को कमु कंदा आहिनि, मां हे करे सघां थो, नथो करे सघां। जेकर हुनजो दोस्त हुनखे चवंदो आहे त हा करे वेंदे त ख़ुशि थींदो, पर जेकर चवंदो न करे सघंदे, चई छॾ यार, तूं त सदाईं मूंखे मायूस कंदो आहे। जेकॾहिं ईअं सम्झो था त हू तव्हांखे मायूस करे थो, पोइ हुन खां सुवाल छो था पुछो। हर उहो शख़्स जेको अंदरूनी तौर ते मज़बूत न हूंदो आहे, उनखे शक ऐं शुबात हूंदा आहिनि पंहिंजी क़ाबिलियत ते, अहलियत ते, या पंहिंजी महिनत ते, त उहो ॿियनि खां सुवाल पुछंदो आहे छा मां हीउ करे सघां थो या नथो करे सघां। पोइ उन जवाब जे बुनियाद ते ई अॻिते वधंदो आहे। तव्हां अहिड़ा माण्हू खोड़ ॾिठा हूंदा जेके तव्हांखे ॿांह खां वठी इहो सम्झाइण जी कोशिशि कंदा आहिनि त हीअ दुनिया या वक़्तु एतिरो महदूद आहे जो हिन महदूद वक़्त में तव्हांखे एतिरो कुझु करिणो आहे जो तव्हां पंहिंजो नाम या निशान हिते छॾे वञो। एसि ताईं जॾहिं तव्हां ॾिसो तव्हां मुकमल तौर ते टुटी चुका आहियो, नाकाम थी चुका आहियो, त उन खां पोइ बि तव्हांखे इहा उमेदु रखणु घुरिजे त को न को सहारो आहे, यानी अलाह ताला, जंहिं तव्हांखे ख़्वामख़्वाह न पैदा कयो आहे। को न को मक़सदु खणी तव्हां हिन दुनिया में आया आहियो। उहो मक़सदु जॾहिं तव्हां तलाश कंदा आहियो, उहो गोल जॾहिं तव्हां ॻोल्हे लहंदा आहियो, पोइ तव्हां ज़िंदगीअ में बहितरीनु कमु करे सघंदा आहियो। असां हिकु अहिड़े मुआशिरे में रहूं था पिया जंहिंमें ॿई पहलू हमेशह मज़बूत रहंदा आहिनि, हिकिड़ो सुठाईअ जो ऐं ॿियो ख़राबीअ जो। पर इहो फितरी अमल रहियो आहे त जेको ख़राबीअ वारो पासो हूंदो आहे, ओॾे माण्हू घणो लाड़ो कंदा आहिनि बनिस्बत सुठाईअ जे। छो जो सुठाईअ वारे पासे ते हलण जे दौरान माण्हूअ खे तकलीफ़ ईंदी आहे, माण्हूअ खे सुकून त मिलंदो आहे, पर तस्कीन न ईंदी आहे जेका नफ़्स खे ज़रूरी हूंदी आहे। रूह त माण्हूअ जो मुतमइन हूंदो आहे, पर हुनजी जेका सोच हूंदी आहे उहा हमेशह हुनखे मोड़ींदी रहंदी आहे, तंहिंजे करे उहो माण्हू ओॾे हलियो वेंदो आहे। तव्हां इहा शइ हमेशह यादि रखी छॾियो त जेको तव्हां कुझु सोचींदा आहियो, तव्हां उहो थी वेंदा आहियो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे लाइ इहो सोचींदव त मां अॻिते हली हे नुक़सानु खाई सघां थो, त यकीन ॼाणो उहो नुक़सानु तव्हांखे मिलंदो। तव्हां सोचींदव त मां अॻिते हली हिन बीमारीअ में इन्वॉल्व थी सघां थो, या हीअ बीमारी मूंखे थी सघे थी, त उहा तव्हांखे थी वेंदी। इहो फितरी अमल आहे, उहो तव्हांजी सोच सां ई मुनहसरु हूंदो आहे। तंहिंजे करे ई त क़ुर शरीफ़ या हर जॻह ते ईअं चयलु आहे त पंहिंजे लाइ सुठो सोचियो ऐं ॿियनि जे लाइ सुठो सोचियो त तव्हांखे सुठो अमल मिले। सेल्फ मोटिवेशन जे लाइ लाज़मी आहे त तव्हां पंहिंजो पाण खां सुवाल पुछो, पाण खे मुतमइन कयो, पाण खे सम्झायो, पाण खे ई अवलियत ॾियो, पाण खे ई अहमियत ॾियो। वरना दुनिया त हीअ अहिड़ी आहे जो हुन में माण्हुनि खे न करणु ईंदी कान्हे का। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो अक्सर करे परेशान थी वेंदो आहे कंहिं ॻाल्हि ते। जेकॾहिं हुनखे का शइ चई वेंदी आहे त हू हुते जवाबु न ॾेई सघंदो आहे, या हुनखे न चई सघंदो आहे। उहा हुनजी कोताही न आहे, सुठी शइ आहे। माण्हू जेको आहे सो किन जॻहियुनि ते न कंदो आहे, किन ते न कंदो आहे। पर जेका शइ पाण खे तकलीफ़ ॾिए, उन लाइ त माण्हू जेको आहे सो पंहिंजी ज़बान खोले सघे थो। छो जो बंदि ताला जेके ज़बान खे लॻल हूंदा आहिनि, उहे जेसिताईं खुलंदा न, तेसिताईं ख़बर न पवंदी त असां में केतिरो शऊर आहे, केतिरो अकुलु आहे ऐं केतिरी सम्झ आहे। हूअं बि हिन दुनिया में इहो ॾिठो वियो आहे त जेको जेतिरो शऊर वारो आहे, उहो ओतिरो तकलीफ़ में आहे, ऐं घटि माण्हू हुन सां गॾु हूंदा आहिनि। छो जो लाशऊर जी दुनिया में हमेशह घणा माण्हू हूंदा आहिनि, जहालत जी दुनिया में हमेशह घणा माण्हू हूंदा आहिनि, ऐं लीडिंग करण वारे पासे ॾे हमेशह घटि माण्हू हूंदा आहिनि। तव्हां कोशिशि कयो त पंहिंजो पाण खे उन्हनि लाड़नि जे तरफ़ आणियो, उन्हनि सोचुनि जे तरफ़ आणियो जेके तव्हांखे मज़बूत बणाइनि थियूं ऐं ज़िंदगी जे लाहनि चाढ़नि में तव्हांखे बहितरीनु इंसानु बणाइनि थियूं। हूअं बि इंसान जो मक़सदु इहो हूंदो आहे त हिकु बहितरीनु इंसानु तौरु सुञातो वञे या हुनखे सम्झो वञे। छो जॾहिं इंसानु बहितरीनु हूंदो आहे त पोइ उहो पंहिंजो मुआशिरे ते असरु छॾींदो आहे। तव्हां हिकु शइ ज़हन में रखी छॾियो, तव्हांजे ख़राबु अमल जो न फ़क़ति तव्हां ते असरु थींदो आहे, पर तव्हांजे घर ते, तव्हांजे मुआशिरे ते, तव्हांजे दोस्तनि ते, समूरनि ते हुनजो असरु लाज़िमी हूंदो आहे। पंहिंजो असरु सुठो छॾियो त जीअं तव्हांजी शख़्सियत पुरअसरु थी सघे ऐं तव्हां पुरवकार ज़िंदगी गुज़ारे सघो। ज़िंदगी गुज़रंदी आहे पई, हर माण्हू ज़िंदगी गुज़ारींदो आहे पियो, पर हर उहो माण्हू जेको ख़ुशीअ सां गुज़ारे थो पियो,
मुस्कुराहट सां गुज़ारे थो पियो, ॾुखनि ऐं सुखनि खे दरमियान में हले थो पियो, उहो बहितरीनु तरीक़े सां ज़िंदगीअ जो सफ़र जारी रखे थो पियो। पंहिंजो पाण खे वक़्तु ॾियो, पाण खे अहमियत ॾियो, पाण खे इज़त ॾियो, पाण खे आसानियूं ॾियो, पाण ते तवजो ॾियो, पंहिंजो ख़्यालु रखो त जीअं ज़िंदगी तव्हांजी बहितरीनु गुज़रे। जीअं न हाणे उहो हिन बाटल ठका कढियो, न ज़िंदगीअ में ईअं ई ठका निकिरी था वञनि ऐं माण्हूअ जा तरा निकिरी था वञनि ऐं पेर निकिरी था वञनि ऐं हुनखे ख़बर बि कान थी पए जेसि ताईं वरी पाण खे संभाले। तंहिंजे करे लम्हे ब लम्हे पाण ते ख़्यालु कयो, लम्हे ब लम्हे पाण खे इज़त ॾियो ऐं हर लम्हे में पंहिंजे लाइ सोचियो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।